नाज़िर मीरपुर माथेलो में सूफ़ी बुज़ुर्ग मौलाना मोहम्मद इब्राहिम जी सालियानी 139 उर्स मुबारक के मौके ते चौथी फ़िक्र सरहदी कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई। उन हवाले सां रिसूं था कासिम कलवर जी ही रिपोर्ट। अज़ीम बुज़ुर्ग हज़रत मौलाना मोहम्मद इब्राहिम सरहदी जो 139 उर्स मुबारक थी रहियो आहे, उन्ही में चौथी फ़िक्र सरहदी कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई आहे ऐं उनजी इल्मी अदबी ऐं फ़िक्री शख़्सियत के हवाले से हिते कॉन्फ्रेंस थी रही है। अचो तो हिन खां वीचार वठूं, हिन जो छा चवणु आहे। जीअं त हर साल असां पंहिंजे बुज़ुर्गनि हज़रत मौली मोहम्मद इब्राहिम साहब रहमतुल्लाह अलैह जे सालियानो उर्स मल्हाईंदा आहियूं। अॼु 139 उर्स मुबारक मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें सरहदी फ़िक्र सरहदी कॉन्फ्रेंस, जंहिंमें बुज़ुर्गनि जे अदबी रूहानी इल्मी ख़िदमत मुख़्तलिफ़ इलाइक़नि को मुख़्तलिफ़ क़बीलनि जा माण्हू जेके बुज़ुर्गनि जा अक़ीदतमंद ऐं मुरीदाइन आहिनि, उहे बि पंहिंजे अक़ीदत ऐं मोहब्बत सां दरगाह ते हाज़िर थिया आहिनि। कामिल वली आहिनि असांजे इलाइक़े में, ऐं हिते अॼु खां वठी न काफ़ी सदियुनि खां 100 साल खां मथे जेको आहे हिते इल्मी फ़िक्री ख़िदमत थी रही आहे। साईं जो जेको किरदारु हुयो, जेका शख़्सियत हुई, उहो आम रस्मी पीरी वारो किरदारु न हुयो, बल्कि कामिल वली हुजण जे बावजूदु दीन जा वॾा आलिम बि हुया, तमामु बहितरीन। उन्हनि वॾी ख़िदमत कई आहे। असां बि हाज़िरी भरींदा आहियूं। हितां असांजे दिलि जूं मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि। इन्हनि जो वसीलो वठी करे दुआ घुरूं था, अल्लाह साईं बेड़ा पार फरमाए। मोहम्मद इब्राहिम साहब रहमतुल्लाह अलैह तमामु दीन की वही खिदमत करी आहे। वॾा पुराना बुज़ुर्ग हुआ, उनजा मुरीदीन शागिर्द आलिम सब हुननि जो जेके हिते उर्स थे। सरहदी रहमतुल्लाह अलैह जो 139 उर्स मल्हायो वियो आहे ऐं बुज़ुर्ग जूं दीनी ऐं मज़हबी तमामु ख़िदमत रहियूं आहिनि। अॼु ही प्रोग्राम इज्तिमा इन जे करे मुनक़द कयो आहे, उनजी ख़िदमत खे माण्हुनि ताईं पहुचायो वञे। असां घणे अरसे खां वठी करे अल्हम्दुलिल्लाह हज़रत मौलाना अज़ीम सूफ़ी ऐं अज़ीम मुहद्दिस अज़ीम आलिम हज़रत मौलाना मोहम्मद इब्राहिम भयो साहिब जेको सदियुनि खां वठी करे हिन आस्थाने खे सां हिन इलाइक़े के फैज़याब फरमाइनि था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त ही इल्मी अदबी 139 साल उनजी थींदी रहे थी ऐं हमेशह हिते असांखे जेको आहे तालीम, सुठी तालीम क़ुरान शरीफ़ हुजे या ॿियो हुजे, उनजो दर्स ॾिनो वेंदो आहे ऐं हमेशह हिते महफ़िल समा या आलमनि सगुरनि जो तक़रीरा ऐं बाशरा जे हिसाब सां ऐं मुल्क साहिब जो जेको आहे पंहिंजो नज़रियो अहले सुन्नत व जमात सां हुयो। मौलाना मोहम्मद इब्राहिम से भले रहमत आस्थान आलियादो ते हज़ारे लोगों की हाज़िरी होंदी रहती है। सिर्फ आप द सिंध तक फैज़ान नहीं, हालांकि पंजाब तक, सिंधु पंजाब तक असा लोग संजरपुर इलाका पंजाब करूँ काफ़ी कसरत नाल जमात आप द आस्थान आलियादो ते हाज़िर थी रहती है।